दादू मां बशीर पवण की रिपोर्ट मूजिब दादू म्यूनिसिपल कमेटी में मुलाजमन के ईद जा कपड़ा ॾियण जी तकरीब कोठाई वई। तकरीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जिले दादू के सदर MNA रफीक अहमद जमाली, CMO निसार अहमद राहूकोटो, म्यूनिसिपल यूनियन अगवान अमीर अली अंसारी, अब्बास अली सुहाग, शाह मोहम्मद सोलंगी, कादिर जमाली, मुनीर अहमद सोलंगी समेत मुलाजमन बड़े अंग में शिरकत कई। उन मौके ते म्यूनिसिपल जी सफाई अमले समेत नंढन मुलाजमन के ईद जा 2 वॻा ऐं 1000 रुपया ईद खर्ची ॾिनी वई। तकरीब के खिताब कंदे PP जिले सदर MNA रफीक अहमद जमाली चयो तो म्यूनिसिपल जे पंहिंजी बजट मां दादू शहर की सफाई सां गॾु करोड़े रुपयनि जा तरक़ियाती कम कराए रस्ता ठहिराया आहिनि, जॾहिं त म्यूनिसिपल जी बजट मां नई मशीनरी पिण ख़रीद कई वई आहे। ॿी मशीनरी भी जल्द ख़रीद कई वेंदी। हुन चयो त शहर की आबादी वधी वई आहे, सफाई अमलो घटि आहे। नई मशीनरी अचण बाद उम्मीद आहे त म्यूनिसिपल अमलो शहर की सफाई बेहतर नमूने करे सघंदा।